अचो त कुछ ॿिया सवाल हल था कयूं जंहिंमें ट्रायंगल ऐं उन सां रिलेटेड प्रॉब्लम्स हुजनि। हाणे असां वटि हिकिड़ो सवाल आहे जंहिंमें चवे थो त द मयर ऑफ लार्जेस्ट एंगल इन ट्रायंगल इज़ 4 टाइम्स द मयर ऑफ सेकेंड लार्जेस्ट एंगल, यानी जेका वॾी में वॾी एंगल आहे उहा 4 दफ़ा वॾी आहे विचोली एंगल खां, ऐं जेका नंढी में नंढी एंगल आहे उहा बराबरि आहे 10 डिग्रीज़ जे। ऐं असांखां पुछे थो असांखे सभिनी एंगल्स जी वैल्यू ॿुधायो। असां ट्रायंगल ड्रॉ था कयूं ऐं असांखे ख़बर आहे त जेका नंढी में नंढी एंगल आहे उहा बराबरि आहे 10 डिग्री जे, यानी असांखे हिकिड़ी एंगल जी वैल्यू ख़बर आहे जेका 10 डिग्री जे बराबरि आहे। ऐं उनखां पोइ जेका सेकेंड लार्जेस्ट एंगल आहे जंहिंजी वैल्यू असांखे न आहे ख़बर, ऐं उनखां पोइ जेका वॾी में वॾी एंगल आहे उहा वरी सेकेंड लार्जेस्ट खां 4 दफ़ा वॾी आहे। त सेकेंड लार्जेस्ट खे असां सम्झूं था त इहा एक्स जे बराबरि आहे, ऐं जेका लार्जेस्ट आहे जेका वॾी में वॾी आहे छाकाणि त उहा 4 दफ़ा वॾी आहे सेकेंड लार्जेस्ट खां, त असां उनखे चऊं था त उहा बराबरि आहे 4x जे। छाकाणि त सेकेंड लार्जेस्ट एक्स जे बराबरि हुई त जेका 4 दफ़ा वॾी आहे उहा 4 सां ज़र्ब थींदी, त उहा असां रखूं था 4x जे बराबरि। हाणे असांखे क़ाइदो ख़बर आहे ट्रायंगल जे एंगल्स जो, त ट्रायंगल जी टई एंगल्स जोड़ में बराबरि हूंदियूं आहिनि 180 जे। त असां टिनिनि खे जोड़ करे 180 जे बराबरि था रखूं, त हिकिड़ी एंगल आहे असां वटि 4x, ॿी एंगल आहे x, ऐं टी एंगल आहे 10। इहा बराबरि थींदियूं 180 डिग्रीज़ जे, छाकाणि त एंगल जेके ट्रायंगल जूं टई हूंदियूं आहिनि उहे 180 जे बराबरि हूंदियूं आहिनि। हाणे हिनखे हल था कयूं त 4x + x असां वटि थी वेंदो 5x, ऐं 10 असां वटि साॻियो ई रहंदो, ऐं इहो बराबरि थींदो 180 जे। त असां 10 ॿिन्हिनि इक्वेशन जे ॿिन्हिनि पासनि माइनस था कयूं त असां वटि थींदो 5x बराबरि 170 जे। त हाणे असांजो जेको x आहे उहो बराबरि थींदो 170 डिवाइडेड बाय 5 जे, छाकाणि त 5 असां ॿिन्हिनि पासनि सां डिवाइड था कयूं। त 170 खे अगरि असां 5 सां डिवाइड कंदासीं त असां वटि मुंहिंजे ख़्याल में 34 जवाबु ईंदो। पर पोइ बि इनखे कंफर्म करण जे लाइ असां साइड में डिवीजन करे था ॾिसूं ऐं 170 खे 5 सां डिवाइड था कयूं, त असां हिते लिखूं था 170 ऐं उनखे टेबल था आणूं 5, त 5 3 जा 15 थी वेंदो, ऐं 17 - 15 असां वटि 2 बचंदो, ऐं 0 हेठि लही ईंदो, ऐं 5 4 असां वटि 20 थी वेंदो, ऐं 20 - 20 असां वटि 0 थी वेंदो। त असां वटि का बि पाछी यानी रिमाइंडर न बचंदो, त मतिलबु असांजो जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 34 यानी 34। त असांजी एक्स जी जेका वैल्यू आहे उहा निकिरंदी 34, ऐं 4x जेको आहे मतिलबु x 4 सां मल्टीप्लाई थी वेंदो, ऐं 34 खे अगरि असां 4 सां मल्टीप्लाई कंदासीं त असां वटि 3 4 जा 120 ऐं 4 4 जा असां वटि 16, यानी 136 डिग्रीज़। त असां वटि जेका एंगल्स आहिनि उहे आहिनि 34 डिग्रीज़, 10 डिग्री ऐं 136 डिग्रीज़। छाकाणि त असां खां एंगल्स पुछी वियूं हुयूं ट्रायंगल जूं, ऐं असांखे ॿुधाइणियूं हुयूं त इहे जेके टई एंगल्स आहिनि इहो ई असांजो इन सवाल जो जवाबु आहे। हाणे इन सवाल खां पोइ हिकिड़ो ॿियो सवाल था कयूं। हाणे हिते असां वटि हिकिड़ी ड्राइंग नुमा तस्वीर आहे, ऐं असांखे इन ट्रायंगल जी एंगल्स कढणियूं आहिनि, ऐं असांखे हिन एंगल जी वैल्यू मिलियल आहे जेका 4x जे बराबरि आहे, ऐं हिन एंगल जी वैल्यू मिलियल आहे 2x जेका 2x जे बराबरि आहे। ऐं असांखे हिकिड़ी ॿी शइ बि मिलियल आहे त इहा जेका लाइन आहे 2x जे एंगल वारी, इहा पैरेलल आहे जेका 4x वारी लाइन आहे उन सां। इहे थोरा हेठि मथे ठहियल आहिनि, पर जेका विच में एरो ॾिनल आहे उहा ॿुधाए थी त इहे लाइन पाण में पैरेलल आहिनि, ऐं पैरेलल आहिनि त ज़रूरु ट्रांसवर्सल्स बि हूंदा जेके क्रॉस कंदा हूंदा। त असांखे इहा सॉल्व करणी आहे, इन्हनि एंगल्स जी वैल्यू कढणी आहे। ऐं सभ खां पहिरियां त असांखे लॻी सघे थो त हीअ जेका एंगल आहे 2x वारी, छा इहा वर्टिकल आहे इन मथी एंगल सां जेका C वटि आहे? त इहा असांजी भुल हूंदी, इहा वर्टिकल न आहे, छाकाणि जेका हेठी लाइन आहे उहा मथी लाइन सां पैरेलल न आहे, ऐं इहा एंगल्स पाण में वर्टिकल न आहिनि। त मतिलबु जेका C वटि एंगल आहे उनजी वैल्यू 2x न आहे पर ॿी का आहे। हाणे मज़ेदार शइ इहा आहे त असांखे इहा वैल्यू हल करणी आहे, ऐं असांखे जेका पैरेलल लाइन्स आहिनि उहे बि ॿिए तरीक़े सां मिलियल आहिनि। त पहिरियों असां हिन लाइन्स खे फुल ड्रॉ था कयूं, त जीअं असांखे ज़ाहिर थी वञे त इहा जेके लाइन्स आहिनि इहे पाण में पैरेलल आहिनि, ऐं जेका हेठी जेका विच में लाइन गुज़री रही आहे इन ॿिन्हिनि जे, इहा हिकु ट्रांसवर्सल लाइन आहे, यानी उहा लाइन जेके ॿिनि पैरेलल जे विच मां गुज़रंदी आहे उनखे असां काटू लकीर या ट्रांसवर्सल बि चवंदा आहियूं। ऐं इहा हिते हिन ॿिनि पैरेलल लकीरनि जे विच मां गुज़री रही आहे ऐं इन्हनि खे कटे रही आहे, त मतिलबु इहा हिकु ट्रांसवर्सल लाइन आहे, काटू लकीर आहे। हाणे हे जेका एंगल आहे जेका 4x एंगल आहे, इन जहिड़ी हिकिड़ी ॿी एंगल बि आहे कॉरेस्पॉन्डिंग एंगल जंहिंखे चइबो आहे मुमासिलत वारी एंगल या मुमासिलत वारो ज़ावियो। हाणे इहो सवाल असांजो अधु त ईअं हल थी वेंदो अगरि असांखे ख़बर पइजी वञे त पैरेलल लाइन्स कहिड़ियूं आहिनि, ट्रांसवर्सल्स कहिड़ा आहिनि, ऐं उन्हनि पैरेलल लाइन्स जे करे असांखे कहिड़ियूं कहिड़ियूं एंगल्स आसानी सां मिली वञनि थियूं। जीअं हे ॿ पैरेलल लाइन्स हुयूं ऐं हेठि ट्रांसवर्सल लाइन हुई, त हिन एंगल ते था अचूं वापसि, त हिन जी हिकिड़ी करेस्पॉन्डिंग यानी मुमासिलत ज़ावियो आहे जेको ॿी पैरेलल लाइन वटि साॻियो ई आहे, ऐं उहो बि 4x जे ई बराबरि थींदो, छाकाणि त इहे ॿई लाइन्स पाण में पैरेलल आहिनि ऐं ट्रांसवर्सल हिकिड़ी एंगल ते ॿिन्हिनि खे कटे रही आहे।
त जेका एंगल मथियां आहे 4x ऐं अॻी एंगल जेका आहे इहा बि 4x जे ई बराबरि थींदी। ऐं असांखे ख़बर आहे त इहा जेका एंगल आहे 4x ऐं हुनजे हेठियां जेका एंगल आहे 2x इहा हिकु पैरेलल लाइन ते आहिनि। ऐं जॾहिं बि ॿ एंगल्स पाण में पैरेलल लाइन ते हूंदियूं आहिनि त इन्हनि खे असां सप्लीमेंट्री एंगल्स चवंदा आहियूं। ऐं सप्लीमेंट्री जेके एंगल्स हूंदियूं आहिनि उन्हनि जो जेको जोड़ हूंदो आहे उहो 180 जे बराबरि हूंदो आहे। त असां इन्हनि ॿिन्हिनि एंगल्स खे पाण में जोड़ करे 180 जे बराबरि रखी था सघूं। त असां इन्हनि खे लिखूं था त 4x + 2x बराबरि आहे 180 डिग्रीज़ जे। त 4x + 2x सां थी वेंदो 6x जेको बराबरि थींदो 180 डिग्रीज़ जे। ऐं ॿिन्हिनि पासनि जा 6 सां डिवाइड कयूं त असां वटि बचंदो x = 30, छाकाणि त 180 / 6 असां वटि 30 डिग्रीज़ निकिरंदो। त हिते असां वटि जेका x जी वैल्यू निकिती आहे उहा 30 निकिती आहे। ऐं अगरि असां 30 पुट कयूं इन इक्वेशन में त असां वटि 2x जी वैल्यू निकिरंदी 60 डिग्रीज़ ऐं जेका 4x आहे उन जी वैल्यू निकिरंदी 3 4 जा असां वटि 120 डिग्रीज़, छाकाणि त 30 खे 4 सां ज़र्ब कंदासीं त 120 डिग्रीज़ मिलंदो। ऐं इहो ई असांजे इन्हनि एंगल्स जो जवाबु आहे।